अस्सलाम वालेकुम। त सभिनी खे ख़बर आहे त आउं हिकिड़े मंशात फ़रोशनि जे जंग जे मैदान में लथल आहियां। इनशा मुंहिंजी कोशिशि आहे त आउं जेके मंशात फ़रोश जेके बि आइस विकिणंदड़ आहिनि उन्हनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचाइण में हर जेका मुंहिंजो वस आहे वस आहिर आउं कोशिशूं करे रहियो आहियां ऐं कंदुसि। हींअर हिकिड़ो बयानु जेको आहे नियाज़ मोहम्मद पठान ऐं उनजो भाउ जेको आहे ख़ान मोहम्मद पठान, उन मुंहिंजे ख़िलाफ़ु कुझु लिखियो आहे त मूं ते इल्ज़ाम तराशी कई आहे जेका आउं मंज़र आम ते आणियां थो। त हुननि जो धंधो इहो आहे त शुरू खां वठी टंडो बाघो पंगरियो ॾेई ऐं जेके ॿिया थाणा आहिनि उन्हनि ते हिननि जा क्रिमिनल रिकॉर्ड जेके मौजूदु आहिनि ऐं हीअ छा छा कंदा आहिनि, हीअ जेके फुरूं वारदातूं वग़ैरह ऐं जेके जहिड़ा किसा हिन जो धंधो ऐं मामूल बणियलु आहे। ऐं SSP वदीन साहब खे इहा रिक्वेस्ट वरी कयां थो, SSP साहब हीअ हाणे पंहिंजी हरकतुनि ते लही आया आहिनि ऐं असां को ग़लति इशू कोन ठाहियो आहे, का ग़लति ॻाल्हि कान ठाही आहे। असां सिर्फ़ु आइस जे ख़िलाफ़ु लिखियो आहे ऐं इनशा मुंहिंजी ज़िंदगी रही ऐं लिखंदो रहंदुसि। मूंखे या मुंहिंजे के मेंबर खे कुझु बि थियो उनजो ज़िम्मेवार पहिरीं नियाज़ मोहम्मद पठान हो, अॼु उनजो भाउ जेको सरेआम ग्रुपनि में लिखी रहियो आहे उनजो नालो आहे ख़ान मोहम्मद पठान, जेके आउं इनशा मूंखे अलाह में उमेदु आहे त इन्हनि खे हार मिलंदी ऐं इहे अरेस्ट थींदा ऐं एतिरी उमेदु आउं SSP साहब तव्हां में रखां थो। मुंहिंजो इहो मुतालबो आहे ऐं कोशिशि कयां पियो इनशा जेके मूं वटि सबूत ऐं प्रूफ आहिनि हिन सां जेके कंसर्ट आहिनि जेके हिन खे लिखी इहे पोस्ट हुजनि पिया, पाण हिकिड़ो ख़ुदि अनपढ़ियो अंगूठे छाप आहे ऐं उहे हिकु ॿ सहाफ़ी आहे, को हिकिड़ो ॿ कांस्टेबल पुलिस वारो आहे जेके हिन खे गाइड करे ऐं लिखाइनि पिया ऐं उन्हनि जी लिखत जेका आहे मूं सुञाती आहे त कंहिं लिखी ॾिनो आहे हिन खे, इहा पोस्ट रखी आहे ग्रुपनि में रखे पियो आहे, पंहिंजे फेसबुक वारनि ते रखे पियो, मुंहिंजे ख़िलाफ़ु रखे पियो। ऐं वॾा जेके इशू आहे उन्हनि में बि असां उन्हनि खे हैंडल कयो आहे, उहे बि मूंखे गार कंद लिखनि पिया SSP साहब छा तव्हांजी नज़र में इहा शइ कान पई अचे, छा उहो आइस जे ख़िलाफ़ु लिखां पियो, इहा शइ कानून जे ख़िलाफ़ु आहे, मंशा जे ख़िलाफ़ु लिखां पियो, छा इहा कानून जे ख़िलाफ़ु आहे? जे आउं कानून जी पासदारी चाहियां थो ऐं पुलिस सां हर हमेशह असांजूं रैलियूं निकितियूं आहिनि ऐं मतिलबु जेके पुलिस असां सपोर्ट में आहियूं ऐं इनशा पुलिस सपोर्ट में रहंदासीं ऐं जेके बि आइस फ़रोश आहिनि आइस मंशात फ़रोश आहिनि इन सां रिआयत थियणु न खपे। ऐं वरी पुरज़ोर मुतालबो थो करियां SSP वदीन साहिबु, असांजूं उमेदूं तव्हां में तव्हां ज़िले जा ऑफिसर आहियो ऐं ख़ान मोहम्मद पठान खे एतिरो ॿुजो ॾिनो